अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि वहदा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदहु अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वज़्कुरना मा युतला फी बुयूतिकुन्ना मिन आयातिल्लाहि वल हिकमह इन्नल्लाहा काना लतीफ़न खबीरा। स्टेज मथे जलवा फरोज़ मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, पिंडाल में हाजिर बुजुर्गों, वडीलों, नौजवान दोस्तों, अजीज तलबा व तालिबात, अल्हम्दुलिल्लाह इल्मी मजलिस है। ने एॾा छोकरी की तादाद मूंखे घणे नज़र अची रही है। एतिरी छोकरियूं जे माशाअल्लाह आंखे हिकिड़ो अलॻि मदरसो खपे छोकरी लाइ। तालीम निस्वा छोकरी की तालीम पंहिंजे समाज ऐं मुआशरे में ज़रूरी है। जहिड़ी तरह पंहिंजे समाज खे हिकिड़े डॉक्टर की ज़रूरत है, हिकिड़े इंजीनियर की ज़रूरत है, हिकिड़े वकील की ज़रूरत है, इन्हियां वधारे पंहिंजे समाज ऐं मुआशरे के हिकिड़े आलिमा ने आलिम की ज़रूरत है। जेकॾहिं मुसलमान डॉक्टर न हूंदो ताई गैर मुसलमान डॉक्टर वटां पण दवा कराए सघो था। मुसलमान वकील न हूंदो ताई गैर मुसलमान वकील पण वठी सघो था। मुसलमान इंजीनियर न आहीं ताई पिण जे मकान गैर मुसलमान वटां पण बनाए सघो था। पंहिंजे समाज ऐं मुआशरे के इंजीनियर, वकील, जज जेतिरियूं पण डिग्रियूं हुयूं बड़े ज़रूरत आहे। पण डॉक्टर को करे तो माण्हूअ जी जान बचाए थो। डॉक्टर माण्हूअ जी जान बचाए थो। हिकिड़ो आलिम ने हिकिड़ो आलिमा इंसान जे ईमान खे बचाईंदी, ईमान जी हिफ़ाज़त कईंदा। ऐं ईमान जान नूं वधारे क़ीमती है। इंसान जो ईमान इंसान जी जान खां वधारे पण क़ीमती है। हिकिड़ो गैर मुसलमान डॉक्टर, गैर मुसलमान इंजीनियर, गैर मुसलमान वकील इन वटां कमु गिनी सघो था। पर ही दीन जो जेको कमु रहियो, ही जेको इल्म रहियो, ही क़ुरान ऐं हदीस वारो इल्म, ही हिकिड़ो आंखे आलिम ने हिकिड़ी आलिमा जा जे बचे खे सिखाए सघे। त पांखे घुर्जे त जहिड़ी तरह पां छोकरे मथे मेहनत कयूं था, पंहिंजी छोकरी मथे वधारे मेहनत कयूं, हिते पढ़ी करे त अॻियां मदरसे जे अंदरि छॾियूं, उन्ही खे आलिमाऊं बनायूं, त पंहिंजे समाज में ॼाणूं जिहालत ख़तम थिए। औरत जा जेको मसला मसाइल रहिया ई छोकरी हल कयूं। त जेतिरा वाली वेठा आहिनि उन्ही से मुंहिंजी अपील है कि छोकरी जे तालीम मथे वधारे ध्यानु ॾियणो खपे। छोकरी खे हिते जेकॾहिं उन्ही जी तालीम मुकम्मल थी वञे त अॻियां जेको छोकरी जा मदरसा रहिया उन्ही जे अंदरि हलायो। पंहिंजा जेको मुहद्दिसीन आहिनि उन्ही मुहद्दिसीन जी जेकॾहिं तारीख़ खणीने पां ॼाणियूं, ही जेको वॾा मुहद्दिस बनिया इमाम बुखारी ऐं तंहिं भले इमाम अहमद बिन हंबल, इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह, इन्ही पुठियां इन्ही जी माए जो किरदार हो। इमाम मालिक जो बे बचपन में गुज़ारे वियो। इमाम मालिक जी तरबियत उन जी मां कई। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जे बारे में अचे तो, इमाम अहमद बिन हंबल फरमाईं त मूं क़ुरान हिफ्ज़ मुंहिंजी मां वटां कयो। ऐं निंढड़ो हुअसि, मुंहिंजी मां मूंखे असूर जी नमाज़ में घरे नूं कोठे करे मस्जिद में कोठे अचींदी हुई। जॾहिं आउं नमाज़ पढ़ी गिनंदोसि त नमाज़ पुठियां मुंहिंजो इंतज़ार कंदी हुई, मसीत नूं ॿाहिरां ने नमाज़ पढ़ी करे मूंखे घरे कोठे वेंदी हुई। त पंहिंजूं जेको छोकरियूं हुयूं इन जी तालीम अॼु जे समाज ऐं मुआशरे में इन जी हिफ़ाज़त ज़रूरी है। त पाण उन्ही खे तालीम ॾियूं। इमाम मालिक जी हिकिड़ी छोकरी हुई जंहिंजो नालो फातिमा हो। मुअत्ता इमाम मालिक जॾहिं पिण जे ख़ुताबी के इमाम मालिक मुअत्ता पढ़ाईंदा हुआ त इमाम मालिक जा जेको धीअ हुआ फातिमा दरवाज़े पुठियां वेही रहंदा हुआ। पढ़े वारे ख़ुताबी में ॼाणूं जेकॾहिं को भुलंदो हो त इमाम मालिक जा धीउ फातिमा दरवाज़ो ठुकाईंदा हुआ। इमाम मालिक समझी वेंदा हुआ कि मुंहिंजे ख़ुताबी मां को हदीस भुली वियो आहे। एतिरो इमाम मालिक पिण जी छोकरी खे दीन जी तालीम ॾिनो। सईद बिन मुसय्यब सैयद ताबीन जेके चवाजे इन जे हिकिड़ा धीउ हुआ जंहिंजो नालो दुर्रा हो। सईद बिन मुसय्यब वटि उन वक़्त जो हुकुमरान अब्दुल मलिक बिन मरवान पिण जे छोकरे जे संग पण लाइ करे पैगाम हलाए थो।
जे सईद बिन मुसैयब आजी जेको छोकरी रही कुरान जी हाफिज़ा दीन जी आलिमा और वक्त जो बादशाह या हुक्मरान या मुझे छोकरे से आजी छोकरी जी निकाह करे वेजो। सईद बिन मुसैयब उन बादशाह जे पैगाम के ठुकराए विझनि था। बादशाह जे पैगाम के ठुकराए विझनि था। पोइ सईद बिन मुसैयब पंहिंजी छोकरी जी निकाह कंहिंसे कई था? हिकिड़ो पढ़े वारो खुताबी सईद बिन मुसैयब जी क्लास में अचे वारो 2-4 ॾींहं गायब हो, खुताबी आयो न। 2-4 ॾींहं पुठियां जॾहिं हू खुताबी आयो त सईद बिन मुसैयब उनखे पुछियो जाई 3-4 ॾींहं केॾा गायब हुआ? ते मुंहिंजी घरवारी गुज़ारे वई ऐं उनजे कफन ऐं दफन जे अंदरि शामिल थियला करे वियोसि। 3-4 ॾींहं मूंखे लॻी विया। मालूम थियो उन वक़्तु माण्हू निकाह करे ने पुठियां तालीम जारी कंदा हुआ, पढ़ंदा हुआ। तो सईद बिन मुसैयब पूछे था निकाह करनी है भाई? चए था इमाम साहब आऊं त हिकिड़ो गरीब आहियां, मूं वटि त महर ॾिने लाइ करे पैसा न, मूंखे पंहिंजी छोकरी केरु ॾींदो? सईद बिन मुसैयब बादशाह जे पैगाम के ठुकराए वधाए ऐं इन खुताबीअ खे चए ऐं मुंहिंजी छोकरी तुंहिंजे निकाह में ॾिने लाइ करे तयार आहे। इहो ई इल्म जी क़दर। अॼु पांजारियूं पाण वटि रिश्ता अचनि था, इहो रिश्तो पाण चॉइस कंदासीं, इहो मुंहिंजो मौज़ू न आहे। इमाम सईद बिन मुसैयब बादशाह जे पैगाम के ठुकराए वधाए हिकिड़ो खुताबी जेको पढ़ंदो हो उन से पंहिंजी छोकरी जी निकाह कयईं। हां जेको आऊं चवणु घुरां थो, जॾहिं निकाह थी हुई ॿिए ॾींहं ई छोकरो घरे नूं उथियो। घरे वारी पुछे केॾा वञे थो? चई आजे पे जी क्लास जॉइन करे ला करे वञा थो, पढ़े ला वञा थो। तेरे दुर्रा करो चए अपने अभी वदा उन छोकरे जो नालो हो। चए मुंहिंजे पे जो इल्म आऊं तुंहिंजे घर में खणी आई, मुझे पे जो इल्म तुझे घर में खणी आई या मुझो पे जेको तोखे क्लास में पढ़ाईंदो ई आऊं तोखे पढ़ाए सघां थी। एतिरो इल्म सईद बिन मुसैयब पंहिंजी छोकरी खे सिखायो। अॼु पंहिंजारियूं औरतें में जहालत वधारे आहे। पाण खे घुर्जे इन तरफ़ पण पाण ध्यानु ॾियूं। अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे सुणे खां वधारे नेक अमल करे जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़ो गज़ल पढ़े जो हुकुम है, पढ़ी करे इंशाअल्लाह मुंहिंजी जॻह कंदुसि। ओहे बॾीअ कंदो अल्लाह मके मदीने वींदासीं, शहर पेरीअ जा ॾिसंदासीं। ये मुसलमान बेचारा मक्को मदीने लाइ करे सकी दुनिया में गुज़ारे गए। ने कई इंसान जे दिल में तड़प है, ख्वाहिश है, तमन्ना है अल्लाह असां उते करे पुॼाए त शायर पंहिंजी हौसला अफ़ज़ाई करे चए थो उनी अची तो इंशाअल्लाह। ओहे बॾीअ उहे बॾीअ कंदो अल्लाह मके मदीने वींदासीं, शहर फिरीअ जा ॾिसंदासीं। मुल्क मिठो माण्हू मिठा, सारी दुनिया खां सेत सुठा। मुल्क मिठो माण्हू मिठा, सारी दुनिया खां सेत सुठा। मुर्गी मुर्गी मिलंदासीं मके मदीने वींदासीं, शहर फिरीअ जा ॾिसंदासीं। रोज़ो मोहम्मद मीर संदो, पैगंबरन जे पीर संदो, अल्लाह पैगंबरन जे पीर संदो। रोज़ो मोहम्मद मीर संदो, पैगंबरन जे पीर संदो, अल्लाह पैगंबरन जे पीर संदो। ॾिसी ॾिसी त ठरंदासीं मके मदीने वींदासीं, शहर फिरीअ जा ॾिसंदासीं। इंसान हिकिड़े फेरा हुते उन जॻह जो दीदार करे अचे थो, पोइ ॿिए फेरा इहे तड़प वहे थी ॿिए फेरा कॾहिं पुॼां। शायर चए थो राज़ी जेॾा तार थिए वरी वरी दीदार थिए, वरी वरी दीदार थिए। राज़ी जेॾा तार थिए वरी वरी दीदार थिए,
वरी वरी दीदार थिए दुआऊं इयो गुरदासी मके मदीने वीदासी शहर पिरिया जाग संदासी यूसुफ सोलंगी तात इया दीहे तोणे रात इहा यूसुफ सोलंगी तात इया दीहे तोणे रात इहा जैसी जग में जियंदासी मके मदीने वीदासी शहर पिरिया जाग संदासी उहे बड़िया कंदो अल्लाह मके मदीने वीदासी शहर पिरिया जाग संदासी। સલામ સાહેબ સાલિમ અહમદ અચે અને